कहीं कामिल जेवर चढ़ी वनी एड़ो तो के हिकड़ो ही धिको दई छदीन जो घर वेठे यार जा दीदार पियो करी कार केर 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 लतीफ सरकार वजन पया चौक में को हमराह बीठो हो परेशान अल्लाह वारन का कंजी परेशानी बर्दाश्त कोन थींदी आ फिर तुझी असांजी थ्योरी आ त ही फलाणे जो आ ही फलाणे जो अल्लाह वारन वट इहो कोन हुंदो थई खुदा वारन वट मुझे मुस्तफा जे कलमे वारे सां त प्यार कंदा हन पर जेको हबीबन जो कलमो न पढ़ंदो आ न जेको परे परे खुदा खां भी परे हुंदो आ उन सां भी प्यार कंदा हन त मन इहो भी वेझे थी मालिक जे करीब थी इहो ही सबब आ जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे रात जेडी मल एड़े मंजर खां गुजर थियो हिकड़ा माण्हू अल्लाह जे रहमत में टुबियूं हणी रहा होया तरी रहा होया जिब्राइल जी मुझा आका इहे केर हन या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई उहे शख्स हन जेके आधी जो थी करे अल्लाह जे मखलूक ला दुआऊं घुरंदा हन मुझो अल्लाह इनन के पंहिंजे रहमत में टुबियूं हणाए रहियो आ केर जेके ॿियन ला कंहिंजे ला गला गला कंहिंजे ला सॼी 24 कलाक वञी कह खुदा जे कामिल वली वट वेह दुआ ही दुआ हुंदी पर कंहिंजे ला केॾी महिल कहला केॾी महिल कहला केॾी महिल कहला केॾी महिल इहो सच आहे या न मुसलमान सोच पंहिंजे खुश नसीबी ते नाज कर जो मुझे करीम रब तोखे पंहिंजे महबूब जे आशिकन जी निस्बत रस्तो तोखे नसीब कयो अर्ज पे कयूं सोने शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह तआला ने चौक मां क्रॉस कयो बहराड़ी जो माहौल को हम केड़ी गाल तो पुछी अब गाल त कर जे मुखे हबीब कोट वजणो आ सवारी जे इंतजार में कादे वजणो आ वरी वरी कादे वजणो आ हबीब कोट वजणो आ सवारी जो इंतजार आ लतीफ सरकार फिर बच्चा तो के हबीब कोट वजणो हबीब चेबा दोस्त के हबीब चेबो आ दोस्त के चई सादल लफ्ज़न में चई मुके पंहिंजे दोस्त जे गोठ वजणो आ सवारी जो इंतजार आ वाह सोहणा लतीफ पाण हथड़ो जी फरमे बच्चा चगो भला थोड़ो अखड़न के त बूट अखड़न के बूटे ख्याल कई त ई के बूटे त पटिया त सही पटे त महबूब मुस्तफा जे रोजे अतहर जे सामो बीठो एकड़े ही लोदे सा छा सा एकड़े ही लोदे सा निहारे हो बेचारो को सादड़ो निहारे छी अरे हे मां काथे पहुची वियो लतीफ सरकार फरज अब तो जो चयो त हबीब जे कोट चिन ही न मुझे हबीब जो कोट लतीफ सरकार वरी जो लोडड़ो दिनस त हमराह पंहिंजे चौक ते पाण फरमायो मुझे हबीब जो कोट त ही आ तुझे हबीब जो कोट केड़ो पंहिंजो पाण ॼाण मां नथो सघां सुना अल्लाह जा नेक बना जॾहिं खुदा जे न कहीं भी कामिल जे दरबार में वनी जरा अदब सां वेह जा गोडड़ा भनी वेह जा उन निगाह जो इंतजार कजा जेडी मन न उहा निगाह आई जो त चेबो चाहे औलिया अल्लाह वलीउल्लाह के जो दोस्त दो जमी गला गला के जो दोस्त दो जमी खुदा जे जॾहिं मींह वसंदो आ रहमत वारो त ॾिसंदो आ त ये वॾेरे जी बनी आ ये नढेरे जी बनी आ ॾिसंदो आ कॾहिं ईअं मींह कयो आ त ये बेनमाज़ीअ जी हे नमाज़ीअ जी आ न रहमत खुदा वंदी बहाना में जोयद ईंदी आ त सभिनी खे बुड़को हलो कॾहिं चंड ईअं कयो आ त बेनमाज़ीअ जे घर में रोशनी न करे नमाज़ जे घर में रोशनी करे कॾहिं ईअं थियो आ।